डिगड़ी मां ख़बर ईंदा डिगड़ी बरसा टंडो जान मोहम्मद थाने जी हद गोठ जियो कलोई जे रहवासिन मंगनार बिरादरी जे मर्दन औरतुन ऐं मासूम ॿारनि जो प्रेस क्लब डिगड़ी अॻियां नटण उस में धरणे सबब मीरप्रकाश ऐं कोट गुलाम मोहम्मद रोड ब्लॉक थी विया। धरणे जी अॻवानी कंदड़ शोएब अली मंगनार, अजिद अली, मिसमात रशीदा मंगनार, परवीन ऐं ॿियनि औरतुनि साफ़िन अॻियां धाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु मंगनार ऐं कलोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हो, जंहिं में ज़ख़्मी थियल शबीर अली मंगनार जंहिं जो हैदराबाद अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। असांजे ॻोठ में वाटर सप्लाई जे तलाउनि तां पीअण जो पाणी भरण लाइ औरतूं वयूं त मथिस सलीम कलोई अली हसन ऐं संदसि बिरादरी जे माण्हुनि लठुनि लतुनि ऐं मुकुनि सां हमलो करे ॾिनो। औरतुनि जी तज़लील कई अथनि। हिननि डीआईजी मीरप्रकाश, एसएसपी मीरप्रकाश ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल धुरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।